अदा मुझे पुत्र पढ़ाई में शौक न थो रखे। मुझे हिदायत से अमल कदी। आदा इंशाल्लाह इंशाल्लाह। हाणे गौर सां ॿुध। नंबर 1 पंहिंजे पुत्र खे ग़लत दोस्तनि जी दोस्ती खां बचाए। उन तुंहिंजो दोस्त थी वञ पोइ हर ख़राब रस्ते खां बची वेंदो। अॼुकल्ह या दोस्तनि खां हर बुराई कराइनि था। नंबर 2 पुत्र जी पढ़ाई जो वॾो दुश्मन मोबाइल अथनि। मोबाइल में सुठियूं ॻाल्हियूं बि आहिनि मगर उनखे मोबाइल खां वधीक उस्ताद जी ज़रूरत आहे। नंबर 3 जंहिं स्कूल में छोकिरियूं पढ़नि उन स्कूल में ॿार न पढ़ायो छो जो ॿारनि जो सॼो ध्यानु छोकिरनि ॾे वेंदो। पोइ उहे छा पढ़ंदा? अदा तू बिल्कुल सही तो चे। अॼुकल्ह जा ॿार स्कूल में मोबाइल हलाइनि था। मोबाइल त छॾ सोपारियूं सिगरेट पीअनि था। तव्हां इन्हनि ते नज़र रखो। आदा अॼु खां पोइ ईअं ई थींदो। हा औलाद सां दोस्ती पेश अचो ग़लत दोस्ती खां बचे। असांजो ख्याल दुनिया में ॿारनि ॾे न। जॾहिं वण जी पाड़ पकी थी वई उनखे इंसान दशा हवा बि करे न सघंदी। जॾहिं औलाद वॾी थी वई पोइ कुझु न करे सघंदव। जेको कयो हाणे कयो। जी अदा मां सम्झी वञ तुंहिंजो अलाह भलो कंदो।